नबी साईं छड़न के वाइस जो छड़ा छड़ा समझो था या वज़ाहत क्या छड़ा समझो था न छड़ा समझो था छड़ो माना जेको सीअ में सफा अकेलो नबी साईं छड़न के वाइस क्यों कंहिंखे छड़न के नबी साईं छा चयो या माशर शबाब ऐ नौजवाननि जी जमात मन इस्तता मिनकुमुल बात फलियतज़व्वज घर हलाइण जी ताक़त अथव त पोइ शादी कयो छा जी ताक़त घर हलाइण जी कपड़ा बि वठी ॾियो अटो बि वठी ॾियो टमाटा बि वठी ॾियो पटाटा बि वठी घर हलाइण जे ईअं न त रुॻो सुम्हण लाइ फटको छपारती आहिनि छोरे खे अड़े कुझु कमाए बाबो जो वेठो आहे पिणे जो वेठो आहे त पोइ तूं परिणियो चाहे ख़बरदार ऐं मां पोड़नि खे बि माण्हू थो ॿुधां त छोकिरनि जूं शादियूं करायो साईं हे लॻाउण माकड़ खाई वई असुल मज़ो पियो कोन दुआ कयो अल्लाह कम दड़े में बरकत ॾे तो त ॿ फसुल कया छोरे जा त 6 फसुल विया घणा ई थो छड़नि जो वांगुरु